بسم الله الرحمن الرحيم والحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي असांजो برنامج जेको काफ़ी देर थी वई पोइते थी वियो फ़ज़ाइल अल-अमाल जेको असां उन में शुरू कयोसीं त जेके बि अमल जेके असांखे नबी करीम फरमाए थो त कयो उन में ऐं फ़ज़ीलत आहे सवाबु आहे उहो असीं तौदीह करे तर्जुमो करे दोस्तनि खे ॿुधायूं था। मन करे अलाह करे कंहिंजे ज़हन ते पए ऐं इहो अमल करे ऐं के कंदा हूंदा उन्हनि खे इहा ख़बर कान्हे हिन जो केॾो सवाबु आहे। हीउ हिसो जेको आहे 43 हिसो आहे फ़ज़ाइल अल-अमाल। अॼु जेको आहे उहो छा चए सवाबु केरु कंहिंजे लाइ क़ब्र थो खोटरे या कंहिं मयत खे धोए थो ऐं उनखे कफ़न ॾिए थो ऐं उनखे पूरे थो, इन जो सवाबु केतिरो आहे। त इन में जेके हदीसूं हिकिड़ी असीं घणियूं हदीसूं हिकिड़े आणियूं था त मुख़्तसर थिए मौज़ू। पहिरियां इहो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन गस्सल मय्यतन फकतम अलैहि गफ़र अल्लाहु लहू 40 मर्रा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो के मुस्लमान खे कंहिं गुस्ल ॾिनो ऐं उन जा का ऐब ॾिठईं उहो ढकियईं त अल्लाह ताला उनखे 40 दफ़ा माफ़ कंदो। इहा दुआ आहे नबी करीम जी उन माण्हू जे लाइ। वमन कफ़न मय्यतन कसाहु अल्लाह मिन सुंदुस व इस्तबरक़। ऐं जंहिं कफ़न वठी ॾिनो कंहिं ग़रीब माण्हू जे लाइ त अल्लाह ताला उनखे जन्नत जा सुंदुस लिबास आहे जन्नत में, उहा इस्तबरक़ इहे लिबास आहिनि जन्नत में। अल्लाह ताला नबी दुआ आहे त उनखे इहे लिबास जन्नत में अल्लाह ताला उनखे पारां वस्तबरक़ फिल जन्नह। वमन हफ़र लिमय्यतिन ऐं जंहिं तकलीफ़ कई जेके तकलीफ़ करे थो क़ब्र खोटे थो हफ़र लिमय्यतिन क़ब्र फ़अजन्नहु फ़ीह ऐं सुठो वेकिरो करे ठाहीं अजन्नहु फ़ीह उनखे ढकण जे लाइ उनखे सितर ॾियण जे लाइ इन क़ब्र में क़ब्र ठाहीं फ़अजन्नहु फ़ीह अजरल्लाहु लहू मिनल अजर के अजर मस्कनिन अस्कनहु इला यौमिल क़ियामा। इहो जेको क़ब्र खोटे थो ऐं उन मयत जे लाइ ठाहे थो उन जो सवाबु केतिरो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो जीअं को इंसान कंहिंखे ग़रीब खे घर वठी ॾिए त उहो माण्हू जे उन में रहंदा त केॾो न सवाबु थींदो इला यौमिल क़ियामा, क़यामत ताईं इन जो सवाबु हलंदो। इहा रिवायत हाकिम ऐं शर्त साहिह मुस्लिम ऐं अल्बानी बि चए थो हदीस सही आहे। त हिन में उलमा चवनि था त इन में ॾिसो न केॾो न सवाबु आहे। इंसान छा जे कंहिं मुस्लमान खे जे तोखे ताक़त आहे त तूं कफ़न वठी ॾिए, जे तोखे जवानी आहे त क़ब्र तूं खोट, हर शइ में साईं असां सां ॿधल आहे। त चए थो त जंहिंखे कुझु पैसा आहे न त कफ़न तूं वठी आहे, हर शइ इहा बि न थिए त तूं गुस्ल सिखो गुस्ल मयत खे ॾिए। त इंसानु जेको कंहिं मुस्लमान खे क़ब्र थो ठाहिजे उन जे लाइ बि अजर आहे ऐं जेको उन जे लाइ कफ़न वठी थो अचे उनखे बि अजर अज़ीम आहे ऐं जेको हुनखे क़ब्र जेको खोटे थो उन जे लाइ बि सवाबु वॾो आहे। ऐं हीअ सवाबु ॾिसो न केॾा सवाबु आहिनि ऐं सवलो कमु जिन में इंसान खे इहो अचे थो त हीअ जंहिं क़ब्र खोटे थो त ॾिसो उनखे केॾो सवाबु आहे। पर अजीब असांखे लॻे थो जेके हींअर अॼोकल्ह माण्हू पंहिंजा ज़मीन वक़फ़ करे था छॾनि क़ब्रुनि जे लाइ त उन्हनि खे केॾो अलाह साईं हुननि खे न सवाबु ॾींदो, छो जो उहो त हिकिड़ो कमु न थियो उहो घणो थियो। को एकड़ ज़मीन जो वक़फ़ करे थो छॾे क़ब्रिस्तान जे लाइ त उनखे केॾो न अलाह साईं इन शइ जो अजर अज़ीम ॾींदो। ऐं जेके माण्हू कंहिंखे कफ़न वठी रखे था छॾनि मयतनि जे लाइ दफ़ा कंहिंखे नथो वठी सघे त उहो भली वठे, त इहो बि हिकिड़ो वॾो अज़ीम सवाबु आहे। इन खां सवाइ जेके माण्हू मक़सिला ठाहिनि था मयतनि जे लाइ, जीअं हिते सऊदी में या घणनि मुल्कनि में मक़सिला न आहे भाउ कंहिंजो किथे बि फोतगी थी वञे त हिते खणी अचो असीं उनखे गुस्ल ॾेई सघूं था त असीं गुस्ल सुन्नत ते ॾेई ऐं तव्हां खां पैसा कोन वठंदासीं। इहो हिकिड़ो बि वॾो अज़ीम सवाबु आहे। इहे ॾिसो अमल जेके आहिनि असांजे मुल्कनि में घणा कोन्हनि पर अरबन वटि जाम आहिनि। ॾिसंदे त हर रोड पाड़े में मक़सिलो हूंदो ऐं कफ़न उते पिया आहिनि ऐं जेके मुग़स्सिल उते आहिनि उन्हनि जे लाइ गाॾियूं बीठियूं आहिनि त मयतनि खे खणी ऐं असीं हुननि खे गुस्ल ॾेई वरी हुननि खे क़ब्रिस्तान ते बि खणी वञी ऐं हुननि खे दफ़नाए बि अचूं, छो जो हिननि खे ख़बर आहे इन्हनि शयुनि जी त केॾो सवाबु आहे। इंसान खे सभु कंहिंखे हिन दुनिया में हलणो आहे मरणो आहे, सो उहो अॻिते सोचींदो त अॻिते मूंखे कहिड़ो सवाबु मिलंदो। त असां वटि इहे माण्हुनि खे जहालत में ॿुॾनि बि था, उहे शइ न रखंदा न सवाबु सोचींदा त असांखे इहो सवाबु थिए। इहो इंसाननि खे माण्हुनि खे ॿुधाए त भाउ हिन शइ जो एॾो सवाबु आहे। कंहिंखे गुस्ल ॾिनी या तो कफ़न वठी आए,
कोई इंसान मरी थो वञे त उन जे लाइ तूं कफ़न वठी आ या तूं वञी क़ब्र खोट त इहो क़ब्र खोटरे तयारु कंदे त उहो तोखे अलाह ताला एॾो सवाबु ॾींदो ॼण कंहिंखे मिसकीन खे ग़रीब खे तो घर वठी ॾिनो ऐं उहो मिसकीन उन घर में रहंदो क़यामत ताईं हीअं तोखे सवाबु पियो थींदो तोखे दुआ बि थींदी। इहो त तो मूंखे त एतिरी ताक़त न आहे जो घर वठी ॾियो 20 लख 30 लख 40 लख, पर असीं क़ब्र त खोटे सघूं था। ॾिसो न क़यामत ताईं सवाबु पियो मिलंदो त इहो हिकिड़ो अज़ीम सवाबु आहे, थोरो कमु आहे। जा इंसान खे इहो बि नथो अचे त भला कुझु पैसनि सां कफ़न वठी अचे, भला 7,000 8,000 9,000 जेतिरो कफ़न खाए त इहो बि ॾिसो उन में वॾो अज़ीम सवाबु। भला तोखे तूं ग़रीब भई मूं वांगुरु न थिए का शइ, ठीकु आहे, तूं भला इहो त करे सघीं थो त तो गुस्ल सिख। पर माण्हुनि खे चइबो आहे हिन जो माण्हू जो मूंखे सवाबु ॾियो, हिनखे गुस्ल मां ॾियां त पोइ उनखे उन जा जेके ऐब आहिनि ढकिजां, उनजी चङी तरह गुस्ल ॼाणिजां जीअं सुनत त आहे वुज़ू खां शुरू, ऐं हुनखे चङी तरह वुज़ू कराए पोइ हुनखे गुस्ल सॼो ॾिए त इहो बि हिकिड़ो वॾो सवाबु आहे। इहो हिकिड़ो ऐं उन जा ऐब ज़ाहिर न कजनि, माण्हू खे न ॿुधाइजे यार असां ही फलाणे माण्हू खे मूं गुस्ल ॾिनो ऐं उनजा मुंहुं मटिजी वियो या मुंहुं किनो थी वियो या कीअं। हा उलमा चवनि था त जंहिंखे बिशारत थी मिले उन मुंहुं मिठो भलो थी थो वञे, प्यारो थी थो वञे, मोट थो करे, ऐं उहो माण्हू ॿुधाए सघे थो छो बिशारत ॼण उन में कुझु कोन्हे। बाक़ी जेका शइ ॿी बि थिए थी त उहो ढक करे भाउ मुस्लमान आहे तो मां बि गुनाहगार हूं त उहो इंसान न ॿुधाए। ऐं जे बि ॿुधाए थो त ईअं न करे नालो खणी न ॿुधाए, छो जो माण्हुनि खे यानी डपु ॼाण त आख़िरत ॾे हलणो अथव या बिदत न कयो या शिरक न कयो, जे उहो ॿुधाए थो त माण्हुनि जा त उहो चए दफ़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके उन्हनि जे शिकिलियूं मटिजी थी वञनि, कारा थी था वञनि, सुरमाई थी था वञनि, पर उहो नालो न ॿुधाए छो जो उनजो हिकिड़ो ऐब ढकण बि असां ते फ़र्ज़ु हो। छो अलाह ताला बसि असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए ऐं सही रस्तो ॾेखारे त असीं इन शइ ते अमल कयूं। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।